वाइज़ में नसीहत जुड़ी हूंदियूं आहिनि। खिलणो टहक इहे वाइज़ जी सिफ़त न आहे। हे मां तव्हांखे इबरत जी ॻाल्हि थो ॿुधायां, खिलण ऐं मज़ाक करणु गुनाह अथव वाइज़नि में। माण्हू जेके अॼुकल्ह मस्करी था कनि, इहे जेके मस्करा वाइज़नि में मस्करी था कनि, इहो हराम अथव। या मां फतवा थो ॿुधायां, इंशा अल्लाह दुनिया जो को माण्हू हिनखे न टोड़ींदो। अख़लाक जी सुहिणी खुशतबई मुंहिंजे मुस्लमान जेको थोरो घणो को खिले मुस्कराए हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन सुन्नत जे उसूलनि अंदरि त पोइ ख़ैर आहे। बाक़ी जेके माण्हू टहका कनि ऐं बेहयाई ऐं पुछड़ाई जूं गंदगियूं ॻाल्हियूं थियनि, इहो इस्लाम में जाइज़ कोन्हे ऐं इन नाले ते जलसा वाइज़ कराइण बि गुनाह अथव। दीन सां मज़ाक करणी अथव बा। को माण्हू पंहिंजे पीउ सां चर्चा कंदो, पंहिंजी माउ सां कसा पका चर्चा कंदो, पोइ इज़त वारी शयूं न। पोइ अलाह जो दीन ऐं वाइज़ ऐं क़ुर ऐं मस्जिद जो मिंबर आहे, वाइज़ ऐं चर्चा ऐं मज़ाकनि जी छा आहे? जो चवांसि मस्करियूं कजबी मुस्लमानो हौसला न धारजो। मथां माण्हू तव्हांखे दम दिलासा ॾेई ऐं अॼुकल्ह जीअं इहो रवाज़ हली पियो आहे, मस्करा करे पंहिंजो वाइज़ ऐं तक़रीरुनि जे स्टेजनि ते बीहनि, न बीहणु खपनि। इहे अज़म करे छॾियो, अलाह जो क़ुर आहे, हे इन खां ॿुधबो आहे त दिलि नरम थिए, अलाह जे पासे ॾे हलूं, कुझु तौबा कयूं। पुट हिननि मस्करनि ऐं मज़ाक़नि में तौबा जी तौफ़ीक़ थींदी आहे। माण्हू जी जेको वाइज़ ॿुधल हूंदा आहिनि न, उहे बि धोपी वेंदा आहिनि दिलि तां। अब हिकिड़ी मस्जिद खे असां सुबुह जो धोई, तला धोऊंसीं, लुखूं धोऊंसीं, भितियूं धोऊंसीं। हिकिड़ो माण्हू जो अचे त नालीअ मां कौरो किनो भरे अचे, नालीअ जे पाणी मां खणी छिनकार करे वञे, निमाज़ जहिड़ी थींदी, सॼी पाकाई ख़तम थींदी। तंहिंजे करे ख़बरदार मुस्लमान हो, इहो हौसलो हुजेव, कॾहिं बि अहिड़ी ग़लती न कजे। अल्लाह अकबर। पुराणे ज़माने में मस्करा हूंदा हुआ, मस्करियूं कंदा हुआ, उहे मस्जिदनि में थींदियूं। उनजो इश्तिहार जलसे जो छपिबो, चइबो त परियो मस्करो अचे थो, मस्करी कंदो, माण्हुनि खे खिलाईंदो। शादी वादियुनि में माण्हू कंदा, सो बि चङो न कंदो, ईअं रवाजी सवाजी माण्हू कंदा। ऐं हाणे दीन इस्लाम जे नाले ते मस्करी। हिकिड़े माण्हू चयो छा आहे, चई मां कुतो कुठो आहे, हाणे हिलाल कुतो आहे, कुते खे मां बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे कुठो आहे, त हाणे हिलाल कुतो आहे, वठो खाओ। हा, सीर ॾियण सां कुतो हिलाल थींदो? पोइ जेकॾहिं जलसे जो इश्तिहार छपरायो, मौलवी ऐं ॾाढ़ी ऐं पटको हुजे, स्टेज ते बि मस्करी करे, पोइ इहा मस्करी कॾहिं हिलाल थींदी? इहा हिलाल थींदी, पोइ कुतो बि हिलाल थींदो। ख़बरदार मुस्लमानो, ख़्यालु कजो, कॾहिं बि अहिड़ी ग़लती न कजो। अब्बा, दीन सां माण्हू गुनाहगार हज़ार हुजे, पर यार दीन सां, दीन जे ॻाल्हियुनि सां मज़ाक ऐं मस्करी, इहा ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। अल्लाह अकबर। ऐं बेहूदी गंदगी ॻाल्हि बाज़ार में करणु जाइज़ न आहे। बेहूदगी ऐं गंदगी जी ॻाल्हि बाज़ार में करणु न आहे, उनजे जाइ ते मस्जिद जे स्टेज में कजे। तंहिंजे करे पुट जेके ॻाल्हियूं ॿुधाइबियूं आहिनि न, इहे नसीहत जूं हूंदियूं आहिनि। इत्तेफ़ाक़ी माण्हू खे कॾहिं कॾहिं खिल ईंदी आहे, कोशिशि करे खिल हल्की कबी आहे। अल्लाह ताला सभिनी खे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत नसीब फरमाए, उन जो दीन ऐं अख़लाक नसीब फरमाए, पोइ कामयाबी आहे बाबा, पोइ कामयाबी आहे। पुट स्कूल में हूंदा आहियूं न, इम्तिहान में उस्ताद जेको सबक़ पढ़ाईंदो आहे असांखे सॼो साल, जॾहिं साहिब इम्तिहान वारो ईंदो आहे, चवंदो जेको उन वांगुरु लिखी ॾेखारे त पोइ पास आहे। जेकॾहिं असांजी ज़िंदगी में नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत, उनजो तरीक़ो, उनजो अख़लाक असां वटि लधो त पोइ अलाह वटि पास थींदासीं। पर जेको उस्ताद पढ़ाए जे ख़िलाफ़ लिखी ईंदो त उनखे साहिब नापास कंदा स्कूल में। जे असांजी ज़िंदगी में नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ख़िलाफ़ हुजी त असां नापास थींदासीं। पोइ अलाह वटि जो नापास थिए त बाक़ी घणो बचायोसीं? हड़ ई वई। अल्लाह ताला साल असांखे